बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में मां जो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सैयद सदफ बुखारी। नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॾिसंदड़नि खे जेके बि असांखे जरजंग में ॾिसी रहिया आहिनि, ॾे तोड़े पड़े में ॾिसी रहिया आहिनि, तव्हां सभिनी खे मेहरान टीवी जी 17वीं सालगिरह जूं लख लख वाधायूं हुजनि। साल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा त हीउ जेको अङण सॼो अॼु गुलनि सां महकी रहियो आहे ऐं जेका 4 चंड लॻा पिया आहिनि, उनजो सबबु इहो ई आहे त अॼु असां 17वीं सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। मेहरान टीवी पंहिंजे सफ़र जा 16 साल मुकमल कया आहिनि, 17 साल में दाख़िल थी आहे। तव्हां सभिनी खे, सबूरनि ॾिसंदड़नि खे दिलि जी गहराइनि सां लख लख वाधायूं हुजनि। कीअं सदफ पाण अॼु जेका ख़ुशी आहे उहा असां तव्हांखे लफ़्ज़नि में बयानु नथा करे इलाही सघूं। ख़ुशि आहियूं अॼु इन करे जो मेहरान टीवी चैनल अॼु 17 साल पूरा कया आहिनि। इहे जेके ॾिसंदड़ नाज़रीन आहिनि ऐं उन्हनि जे करे इहे असांजा जेके ईयर आहिनि पूरा थिया आहिनि ऐं मेहरान टीवी कामयाबी माणी आहे। बिल्कुलु। ऐं असां इन करे पंहिंजे व्यूवर्स खे अगेन असां वरी मुबारकबाद ॾियूं था जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, जेके हिते या ॻोठनि में या फॉरेन कंट्री में असांखे ॾिसी रहिया आहिनि। असां उन्हनि खे लख लख वाधायूं ॾियूं था ऐं उन्हनि खे चवंदासीं शाला ख़ुशि रहो, आबाद रहो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं सुबुह मेहरान जो जेको साथ आहे तव्हां ॾिसंदड़नि सां उहो 15 सालनि ते मुश्तमिल आहे, 15 साल ई साथ रहियो आहे। पर अॼु सुबुह मेहरान में जेका शख़्सियत मौजूदु आहे उहा हिन समूरे इदारे जी सरवान आहे, हिन काफ़िले जो सरवान आहे। हीउ जेको मेहरान टीवी केस विढ़ियो आहे सिंध जो, चाहे उहो माण्हुनि जे हक़नि जो हुजे, उनजी ॿोलीअ जो हुजे, उनजे रहणी कहिणीअ जो हुजे, उनजी तालीम जो हुजे, उनजो सिहत जो हुजे, उनजे बेटनि जो हुजे, उन समूरो जेको उहो समूरो केस विढ़ियो आहे उनजो जेको सरवान आहे, उन इदारे जो जेको सरवान आहे, उहो अॼु असां वटि महिमान आहे। पाण घणनि रुखी शख़्सियत आहिनि, चाहे पाण हुनजी आबादगारी ते ॻाल्हायूं, संदन तजिया निगारी ते ॻाल्हायूं, हुननि जी शख़्सियत ते ॻाल्हायूं, खोड़ संदन पहलू आहिनि ऐं थोरो थोरो असां नर्वस बि आहियूं। ज़ाहिर आहे सरवान जॾहिं साम्हूं हुजे ऐं हुनजे इंटरव्यू जो जेकॾहिं टास्क हुजे त पोइ मुख़्तलिफ़ मौक़नि ते इहे मतिलबु त मीम्स बि हलियूं आहिनि त कांपे बि टांग थी हं त टंगूं बि ॾकंदियूं आहिनि। सो असां सम्झो त ॾकी रहिया आहियूं। सो अॼु असां ईंदे ई पंहिंजे सरवान खे चयो आहे त अॼु रुॻो असांखे माफ़ु कजो, पोइ वरी सुभाणे खां साॻी दड़का असां तव्हां खाईंदासीं। सो नाज़रीन, जंहिं शख़्सियत असांखे उन में जेका मोहबत हूंदी आहे ऐं उहा ई जेको ॾिसो असुलु जेका तव्हांजी यूनिवर्सिटी हूंदी आहे, असुलु जेको तव्हांजो इदारो हूंदो आहे, इहे जेके दड़का आहिनि, इहे प्यार वारा दड़का आहिनि, इहे ई तव्हांखे सेखारींदा आहिनि। सो बिना कंहिं देरि जे असां संदन तारुफ़ ॾांहुं हलूं था, साणनि कचहरी कयूं था। अॼु ख़ूबसूरत उन्हनि सां कचहरी थींदी, गॾोगॾु उन्हनि सां अॼु पर्सनल सवाल बि कंदासीं। असां मतिलबु हिकिड़े मौक़े ते ॾिसंदा आहियूं त उहे असांजे इदारे जा सरवान आहिनि, CEO आहिनि, हर वक़्तु संजीदा रहणु, हर वक़्तु जेको आहे कम जी ॻाल्हि करणु। अॼु असां उन्हनि सां खोड़ हुजतूं बि कंदासीं, तव्हांजूं फ़ोन कॉल्स बि वठंदासीं ऐं गॾोगॾु उन्हनि खां मुख़्तलिफ़ मामलनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। मेहरान टीवीअ जो जेको सफ़रु आहे, हीउ 16 सालनि जो सफ़रु आहे, उन जूं सारूणियूं पाण कंदासीं। हिन वक़्तु जंहिं शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे, पाण मेहरान टीवी जा सरवान आहिनि ऐं खोड़ मामलनि में सिंध जे मामला जेके बि हुजनि, चाहे जॾहिं बि सिंध सां किथे बि वेसाघाती थी आहे, उनजे माण्हूअ जे हक़नि सां वेसाघाती थी आहे, त जेकॾहिं को पहिरियों माण्हू साम्हूं आयो आहे, जेकॾहिं कंहिं ॻाल्हि सिधी ॻाल्हि कई आहे त उहा सिधी ॻाल्हि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गुलाम नबी मोराई साहिबु कई आहे। द वन एंड ओनली सर, तव्हांखे दिलि जी गहराइनि सां मेहरान टीवी जे 17वीं सालगिरह जूं लख लख वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। सर कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। असांखे अॼु तमामु घणी ख़ुशी आहे ऐं हिकिड़ो ख़ुशीअ जो मुंहिंजे लाइ बि ख़ुशी जी ॻाल्हि आहे न, त मुंहिंजे इदारे जी 16 साल मुकमिल थिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह, हाणे 17 साल में क़दम रखियो अथऊं। बिल्कुलु बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। हीउ हिकिड़ो वॾो सफ़रु आहे। मोरे साहिबु, सभिनी खां पहिरीं बेसिक सुवालु, मेहरान टीवी जो ख़्वाबु ॾिसणु, उनखे पोइ अमली जामो पाराइणु, कहिड़ो छा ख़्वाबु ॾिठो हुयो, केतिरा साल पहिरीं ई तव्हां ख़्वाबु ॾिठो, उनखां पोइ तव्हां मीडिया तरफ़ आया ऐं अॻी हिकिड़ा टीवी चैनल मौजूदु हुआ, अॻी मीडिया जा टाइकॉन्स मौजूदु हुआ, उन्हनि जे विच में अची मेहरान टीवी मतिलबु त पंहिंजो नालो ठाहे ऐं सिंध जी सुञाण सिर्फ़ु मेहरान थी वञे, इन सफ़र ते प्लीज़। अदा ॻाल्हि हीअ आहे त लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर आहे त मूंखे मूं पिरिन ॿधी विधो ॿार में। असां दोस्त वेठा हुआसीं चंद ऐं सिंध सां मोहबत करण वारा दोस्त आहे, वेठा हुआसीं चंद भई अहिड़ो सिंधी चैनल अचे जेको सिर्फ़ु सिंध हुजे। ख़ैर सभिनी मुतफ़िक़ थी कयो त भई हिकिड़ो चैनल आणियूं, मेहरान टीवी जो नालो त पोइ आयो। सभिनी चयो ठीकु आहे, काग़ज़ी कारवाई शुरू था कयूं। जॾहिं काग़ज़ी कारवाई कईसीं, उनखां पोइ जॾहिं वेठासीं त बाबा हाणे ॿुधाए भला छा थींदो, हिसो पती कीअं हलंदो। त उहो मूंखां वधीक स्मार्ट ऐं होशियारु आहे। हुननि चयो हिसो पती, असां त तोसां वर्किंग पार्टनर आहियूं ऐं असांखे हिसो तूं वर्किंग पार्टनर जो ॾींदे, त मूं चयो पोइ त शाबस अथव। मूंखे उछलाए, मूं पिरिन ॿधी विधो ॿार में मूंखे उछलाए हाणे चवंदा त पुटु
हाणे ॻाल्हि इहा आहे त मूंखे मूं पिरिंड ॿधी विधो ॿार में, उहा ईअं चवनि त मथां पांद पुसाई। लतीफ़ सरकार जो शेर त ख़ैर मथे मार्फत जो शेर आहे। पोइ बहरहाल मूं चयो त भला चङो ठीकु आहे, अकेलो सफ़र शुरू था कयूं। पर साण साण नज़र में बि त भई 5 चैनल पहिरीं आहिनि, असांजा मोज़िज़ दोस्त आहिनि, उहे बि KTN जा 3 आहिनि, सिंध जा 2 आहिनि। उहे हिकिड़ो कोई 2001 में आयो ऐं ॿियो 2004-05 में आयो, ईअं कुझु। बहरहाल मूंखां सीनियर हुया। चैलेंज हुयो, हिन में को शक कोन्हे, चैलेंज हुयो। पोइ असां चयो चङो ठीकु आहे, पोइ हर शइ जी मूं छो त ॿुधाइणु ज़रूरी आहे त मां रुॻो इंजीनियर कोन आहियां, पर मां MBA इंग्लैंड मां कई ऐं मुंहिंजो सब्जेक्ट हो मीडिया एंड कम्युनिकेशन्स। पर हूअं बि जेको मैनेजमेंट जो एक्सपर्ट आहे, पोइ उहो सॼी शइ जो स्वाट एनालिसिस कंदो आहे ऐं उहो सॼी हालतुनि जो चौधारी जाइज़ो वठी उन खां पोइ टप ॾींदो आहे त भला हाणे कीअं कजे। सो असां ॾिठो त भई कुझु शयुनि जूं कमियूं आहिनि जेके इहे चैनल एड्रेस कोन पैदा कनि। भला इहे शयूं असां ॾांहुं आणियूं जीअं मुख़्तलिफ़ नज़र अचूं, नवाण नज़र अचे। अल्हम्दुलिल्लाह उहो ईअं थियो जो असां लतीफ़ सरकार खे फोकस कयो ऐं मुंहिंजे नज़र में लतीफ़ सिंध आहे, सिंध लतीफ़ आहे। लतीफ़ खां सवाइ सिंध नामुकमिल आहे ई कान। उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजे नए नस्ल खे ख़बर ई कान्हे। पर बहरहाल असां छो त लतीफ़ पढ़ियो, स्कूलनि में पढ़ियो, कॉलेजनि में पढ़ियो, इम्तिहान बि ॾिनासीं। सो ख़ैर पोइ हिकिड़ो त लतीफ़ सरकार ते फोकस कयोसीं ऐं उहो सुबुह हर कलाक में न्यूज़ ते असां चयो त लतीफ़ सरकार जो शेर अचे मतिलबु माना सां, उहा माना हुजे उर्दू में या अंग्रेज़ी में। पोइ असां हुन में कामयाबु थियासीं छो त इन लाइ एफर्ट करणी थी पए। अंग्रेज़ी ॻाल्हाइण वारी चङी छोकिरी ख़ासि तौर ते मिले, असांखे मिली वई। उन कोऑपरेट बि कयो, उन काफ़ी असां हुन खां ट्रांसलेशन्स करायूं। ट्रांसलेशन्स रिसाल मौजूदु आहिनि उर्दू में बि अंग्रेज़ी में बि। ॿियो असां फोकस कयो त हज़रत अली अलैहिस्सलाम जा जेके वाल आहिनि उन्हनि खे फोकस कयोसीं, छो त उहो बि उन ज़माने में कुझु माण्हुनि जो ख़्यालु हो, मज़हबी माण्हुनि जो ख़्यालु हो त तव्हां शीयनि जो चैनल आहे भई, छो त हज़रत अलैहिस्सलाम जा रुॻो कोल था ॾियो, हदीस कोन था ॾियो। पर हदीसुनि में कुझु सही आहिनि, कुझु मुतज़ाद आहिनि, त चयोसीं हज़रत अली अलैहिस्सलाम जो त जेको सो लिखत में पढ़ण में सभु कुझु वाज़े आहे। सो पोइ असां हदीसूं बि शुरू कयूं। पर बहरहाल हुज़ूर जन फरमायो त मां इल्मु आहियां त इल्म जो दरवाज़ो हज़रत अली अलैहिस्सलाम आहे। असां बि उन ई शइ खे पकड़ियो कयोसीं। हुन में ॾाढो माण्हुनि जी अक़ीदत मिली। पहिरीं शइ हुई केतिरा मोज़िज़ीन सऊदी अरब मां मूंखे हिकिड़े दोस्त बि ॿुधाए त असां वियासीं त असांजी मानी कयनि ऐं उहो दोस्त को नंढो माण्हू कोन, ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु मूंखे ॿुधाए। 2009-2010 जी ॻाल्हि आहे। हीअं सऊदी अरब में असां माण्हू मानी कईसीं, हुते वियासीं, टेंट में खणी उन्हनि ॿाहिरि महिराण बि हली। इहो बि साल ॿिनि जी ॻाल्हि हुई त मूं चयोसि मूं चयां महिराण पई हली। मूंखे ख़ुशी बि थी ऐं तजुब बि थियो त तूं पंहिंजी हिकिड़ी जाइ ठाहे वियो आहीं। सो ख़ैर ॿियो 7 सूरमियूं लतीफ़ सरकार जूं कॾहिं सिंध गवर्नमेंट बि ओतिरो उहे प्रूफ न कयो जीअं असां कयो। 7 सूरमियुनि खे अलॻि अलॻि ज़ाहिर वॾो कमु आयो, नंढो कमु कोन्हे। असांजे डायरेक्टरनि खे शाबस आहे, उन्हनि महिनत कई। उन्हनि 7 सूरमियुनि ते मुश्तमिल न सिर्फ़ु जेके बि लतीफ़ सरकार जूं वयूं आहिनि सभु आहिनि, का हिकिड़ी बि मिसिंग कान्हे। हिकिड़ी अधु जी मिसिंग हुई उहा असां पाण ॻाल्हाई, खोड़ त पंहिंजी ॿियूं ॻाल्हायूंसीं, रिपीट करायूंसीं। ऐं उहे धुनूं जेके आहिनि असां हिते पाण ठाहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे क़ाबिल क़बूल थियूं, ॾिसंदा आहियूं। उन खां पोइ चयोसीं त नवाण ॿी कॾहिं हुजे त जीअं हाणे असांजा शाइर हुयो इमदाद हुसैनी, ख़ासि तौर ते मुंहिंजो पसंदीदा शाइर हो, दोस्त बि हुनखे ॾाढो तंग कंदो हुउसि त भई तूं मूंखे तइलीम ते ठाहे ॾे, शाइरी करे ॾे, तूं मूंखे सिंध कहिड़ी हुजे हुन ते शाइरी करे ॾे। ऐं हू शाइर त वॾी तख़लीक़ वारो शाइर हो, पर जॾहिं शाइरी कंदो त मां हली वेंदोसांसि, मुंहिंजो हिन में हीअ शइ कान्हे, हिन में हीअ शइ विझो। पर हू हुन में एतिरी एबिलिटीज़ हुयूं शाइरी जे मामले में त हिकिड़े मिंट में लाइन ठाहे ॾेई छॾींदो, विझीसि लाइन हीअ। त मूं चई हिन में तव्हां ॻाल्हि त कई आहे, पर हिन में हिकिड़ी हीअ लाइन विझो, उहा लाइन विझी ॾींदो। हाणे जीअं क्लाशन छॾे खण कलम ऐं किताबु,
हे सिंधी उथी आण को इनकलाब, ईअं खोड़ शयूं आहिनि, हुन सॼो इल्म ते आहे। हाणे उहो छा थियो जो यूट्यूब वारनि ॾिठो त असां बंदूकूं त ॾेखारियूं न, ज़रूरु क्लाशन छॾ त बाबा त बंदूक ॾेखारींदासीं, उहो हुननि हुते बंदि करे छॾियो असांजो। हाणे वरी कयूं था कोन जेको ॿियो मिलो, पर ईअं खोड़ साकाश असांजी सिंध हुजे, उन्हनि जूं धुनूं बि असां ठाहियूं हिते, ऐं उन्हनि जी म्यूज़िक बि सभु कुझु हिते थियो। असां वटि पंहिंजो स्टूडियो आहे। सो ख़ैर केतिरियूं नयूं शयूं कोशिशि कईसीं मौसीक़ीअ में बि तख़लीक़ कयूं, पोइ उहे बि थियूं। जेसि ताईं सुवालु आहे त ज़राअत जो प्रोग्राम कोन हूंदो त कंहिं सिंधी चैनल ते असां उहो रखियो, मेहराण क्लिनिक। हाणे मेहराण क्लिनिक हिकिड़ो अहिड़ी शइ हुई जेका सिंध जो, मां हुनखे फॉलोअप कंदो हुउसि चङी तरह, त सिंध जो माण्हू सपोज़ टेलीफोन थो करे मीरपुर माथिले मां, त मूं ऑपरेशन करायो गोॾनि जो, पर मूंखे हिकिड़ो ॿियो पर ही तकलीफ़ आहे, छो त हिते असांजो मुख़्तलिफ़ एक्सपर्ट वेहंदा, स्पेशलिस्ट वेहंदा, त को अॾियुनि जे डॉक्टर जो वेठो स्पेशलिस्ट उन्हनि खे चयो त पाण ईअं कर, तूं हिते छॾ, तूं फलाणी जाइ ते सखर, उते हिनजो एक्सरे कराए, ऐं तूं फलाणो डॉक्टर ते उन सां वञी मिल, उहो तुंहिंजो सही इलाजु कंदो। त असां सम्झूं था इहे हिकिड़ियूं नयूं शयूं असां आंदियूं, ऐं असांखे अल्हम्दुलिल्लाह न सिर्फ़ु मुंहिंजे नज़र में त कामयाबी हासिलु थी। जीअं ज़राअत वारनि जो प्रोग्राम हो त असांजो कॾहिं बि कोन्हे ज़राअत ते, ज़राअत रुॻो खेती ॿाड़ी कोन्हे, ज़राअत सां गॾु असां पंहिंजो फिशिंग पॉन्ड्स ते बि ॻाल्हायो, मच्छीअ जी फार्मिंग ते बि ॻाल्हायो, फिश फार्म्स ते, केटल फार्म्स ते बि ॻाल्हायो। असांजो मरहूम हिकिड़ो हूंदो हो हाले पोटो, मशहूरु निसार हाले पोटो, उहो तमामु ज़बरदस्तु हूंदो हो, माल जी हुनखे ॾाढो नॉलेज, उहो असांजो उन प्रोग्राम में एक्सपर्ट हूंदो हो। त असांजे माण्हुनि खे गाइडेंस ॿुधाईंदासीं त पंहिंजे माल जो ख़्यालु कीअं कयो, मच्छीअ जा फार्म ठाहियो, कमाई कीअं कयो, इहे सभु शयूं। हाणे इहे शयूं अॻु में एड्रेस थियल कोन आहियूं, इहा असांखे फील्ड मिली अहिड़ी जेका असां पोइ उन ते जीअं चइबो आहे त ज़मीन मिली हुई असांखे, पोइ असां हुते खेड़े ई पंहिंजो हर हलायो, हर लाइ काल जे ज़रिए उन्हनि जो इलाज पियो थिए। न ॾिसो जस जी ॻाल्हि कान्हे न, ॻाल्हि आहे त असांजो रोल ई हो, असां वटि मीडिया जो रोल जनरली जेको माण्हू चवनि था त भई रुॻो इहो आहे त या त भई सियासी तबसरा कयो या त मौसीक़ी आहे, ईअं न आहे न। एक्चुअली मीडिया जो रोल इहो हुजणु खपे जो तव्हां सोसाइटी जा भरिजला हुजो, सोसाइटी ते मसइलनि में अचे। तव्हां ॾिसंदो जेकी ॿोॾ बि आहे त ॿोॾ वारनि जाइनि ते मां पाण बि वियो आहियां, उते वञी उन्हनि माण्हुनि जा जेके इशूज़ आहिनि उनखे हाईलाइट करणु। ईअं बहरहाल ॻाल्हि आहे त अच्छा, जेकॾहिं इन खां इहो पुछो था त भला मुंहिंजो वरी मां तव्हांखे पंहिंजो बैकग्राउंड पोइ ॿुधायां। सर इहो मतिलबु सवाल अञा दिलचस्प हूंदो अञा वधीक, बिल्कुलु। हा, मां तव्हांखे बैकग्राउंड ॿुधायां। मोरे मां मैट्रिक करे हैदराबाद में आयासीं, हैदराबाद में आयासीं त ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु नओं मैदान ते लथो, उन सां बि इलेक्ट सेलेक्ट थी, पर न को इलेक्शन ई न को छा हो 67-68 में। हुन खां पोइ इंटर करे इंजीनियरिंग कॉलेज में वियासीं, तॾहिं वन यूनिट हुई, शागिर्द खे सलाम आहे हुन ज़माने जे शागिर्दनि खे, मुक़ाबिलो उहे पिया कनि, सियासतदान सभु सुता पिया बिस्तरनि में, जेके अॼु सभु ॾिसो था MLA MPA वज़ीर इहे कमु उन्हनि किथे मैदान में ई कोन आहे। वन यूनिट जो मतिलबु सिंधी अॼु जे सिंधीअ खे ॿुधाईं त वन यूनिट जो मतिलबु इहो त सिंध मां कैपिटल कराची जी खणी लाहौर खणी विया, वन यूनिट ठाहियो, चइनी सूबनि खे ठाहे। हाणे थोरो त सियासी पहलू हुनजो ॿियो त हुनखे ईस्ट पाकिस्तान सां गड़बड़ करणी हुई, तॾहिं इहो थियो। पर बहरहाल असां वन यूनिट जे मुखालफ़त में जेकॾहिं सिंध जे शागिर्द खे, उन वक़्त जे शागिर्द खे ख़राज तहज़ीब पेश न कंदासीं त पंहिंजे पाण खे निंदींदासीं। सो 69 में पहिरियों दफ़ो उहा वन यूनिट हुई, पहिरियों दफ़ो सिंध जे वोटर्स लिस्टूं सिंधीअ में न आयूं, उर्दूअ में आयूं, पहिरियों दफ़ो। अंग्रेज़नि जे दौर में बि सिंधीअ में हूंदियूं, पाकिस्तान ठहण खां पोइ तव्हां नए नस्ल खे ॿुधाईं त उर्दूअ में सिंध अंग्रेज़ आयो त अंग्रेज़ जीअं ऑफिसर जी पोस्टिंग थींदी हुनखे सिंधी सेखारे पोइ मोकिलींदा। हा, सिंध धरतीअ जो रिकॉर्ड अंग्रेज़नि जे ज़माने खां सिंधीअ में हो, रेवेन्यू जो रिकॉर्ड वग़ैरह वग़ैरह। ख़ैर, पहिरियों दफ़ो यहया ख़ान प्रेसिडेंट हो, सो उन ज़माने में 70 में इलेक्शन्स थियणियूं हुयूं,
69 में सिंधी लिस्टूं आयूं सिंध जूं जेके उर्दू में। तव्हांखे तजुब थींदो, सिंध जे शागिर्दनि तहरीक हलाई, जेल भरियो तहरीक सॼी सिंध में। सॼी सिंध मां घटि में घटि मां सम्झंदो त 500 खां 1000 शागिर्दनि ताईं रोज़ पिया वञनि बुख हड़ताल ते, मुख़्तलिफ़ शहरनि मां मुख़्तलिफ़ माण्हू। नतीजतन 17 ॾींहं जेल जॾहिं भरिजी विया हितां, 17 ॾींहं पोइ ऐलान थियो त न इहे सिंधीअ में बि थींदियूं। उन खां पोइ इहे तव्हांजूं वोटर्स लिस्टूं सिंधी ऐं उर्दू ॿिन्ही में ईंदियूं आहिनि, न त उर्दू में आयूं 69 में। ख़ैर वरी अचो वञुनि जे टुटण जी ॻाल्हि ई त उन में बि सिंधी शागिर्दनि मूंखे मिलिट्री कोर्ट साल सज़ा ॾिनी 70 में। मूं जेतिरा खोड़ आहे 100 शागिर्द आहे जिन खे मिली, पर मुंहिंजो त ख़ैर मां हुउसि वाइस प्रेसिडेंट, पोइ प्रेसिडेंट स्टूडेंट्स यूनियन जो हुउसि, त असांजी मथां ज़िमेदारी हुई त तहरीक बि हलाइणी आहे, वेहणो बि न आहे। पर मूंखे इहो मां नए नसुल खे ॿुधायां त जेको अॼु तव्हांजो वॾेरो सैयद पीर जेके पावर में आहिनि, हिन मां केर बि कोन, सभु सुता पिया, सभु जा शागिर्दनि जी तहरीक ई। यस, दानिश्वर अदीब, सलाम आहे उन्हनि खे बि, दानिश्वर अदीब ऐं वकील बि कंहिं तरह सां। वकीलनि बि जेको आहे न, जेके हाजी मोहम्मद मेमून साहिब हिते वकील हूंदो, मुफ़्त में केस शागिर्दनि लाइ विढ़ंदो, वकीलनि खे बि सलाम आहे। उन वक़्त जे वकीलनि में बि जज़्बो हो। सो मां तव्हांखे ॿुधायां, तारीख़ थो ॿुधायां तव्हांखे त हीअ सिंध पोइ थी, वञ उन टुटो त पोइ सिंध जी हुकूमत ठही। जून 3 जून 70 ते वञ उन टुटो, वञ उन टुटण जो ऐलान थियो। उन खां पोइ सिंध हुकूमत ठहंदे ठहंदे बसि पोइ सिंध हुकूमत लॻी ठही। सो उहो जेको बैकग्राउंड हुयो जेल में वञणु, या जेको आहे तव्हांखे इहो तजुब थींदो ॿुधी त कॾहिं कॾहिं राति जो कमरे में कोन सुम्हंदासीं त छापो लॻंदो गिरफ़्तार करण जे लाइ, त पोइ ॿियनि जे कमरे में सुम्हंदासीं। पोइ हुते दोस्तनि खां कुझु CID ॿुधाईंदा, राति कमरनि में न सम्झो, तव्हांखे छापो लॻंदो, गिरफ़्तार कंदा तव्हांखे। हिकिड़ो माना केतिरा शागिर्द। सो जॾहिं इहो सभु कुझु ॾिसी हिते आया आहियूं न, त असांजो रवैयो डिफरेंट आहे, ज़िंदगीअ में रवैयो डिफरेंट आहे। ऐं तॾहिं हिन चैनल खे बि असां मुंसलिक कयो त बाबा सिंधी माण्हूअ सां कीअं जोड़िजे इहो रिश्तो ताल्लुक़। सो उन बैकग्राउंड जे करे मूंखे एडवांटेज इहो थियो, ऐं ॿियो तइलीम जो बैकग्राउंड जेको इंग्लैंड मां MBA करे आयुसि, त मूंखे इहो एडवांटेज थियो त भई मां हिन खे कहिड़े नमूने पंहिंजी टीम खे वठी हलां या हुननि जी रहबरी कयां। अलहमदिल्ला मां सम्झां थो त असां पंहिंजे जेको असां मां सिंध जे माण्हुनि जी उमेदु हुई, असां काफ़ी बहितर कयो आहे। मौजूदा हालतुनि में बि एतिरी ॾुखियाईनि जे बावजूदि बि असां किथे किथे पंहिंजी ॻाल्हि करे वेंदा आहियूं। अच्छा सर, मलिक साहब, समूरा TV जी मिसाल जेकॾहिं पाण नेशनल TV चैनल्स जी ॻाल्हि कयूं त उहे लाहौर मां नशर थिया, वरी जेकॾहिं जेके बचा उहे कराची मां, उन्हनि कराची खे पंहिंजा हेड ऑफिसिस ठाहियूं। हैदराबाद में वेही हैदराबाद में हेड ऑफिस क़ाइमु करणु, उन खां पोइ पूरो हिते स्ट्रक्चर खणी बीहारणु, इहो मतिलबु कीअं हुयो मामिलो? त हैदराबाद मां ई चैनल शुरू कजे, कराची वञी पिए सघियासीं, कराची मां शुरू कयूं, हुते टेक्निकल टीम वधीक वेझी हुई, हीउ जेको टेक्निकल जेको सॼो मामिलो आहे, जेके पाण इक्विपमेंट ख़रीद कयूं था, उहो सॼो मर्कज़ हुते हैदराबाद में छो ख़्यालु आहे तव्हांखे? इहो मां ॿुधाईंदो हलां त इहो तव्हां बेसिकली कराची मर्कज़ हूंदो, लाहौर त पोइ थियो आहे, कराची मर्कज़ हूंदो। मूं एक्चुअली मुंहिंजे चयो न त बैकग्राउंड ऐं तइलीम, इन जे करे हिकिड़ो हैदराबाद सां तमामु घणो प्यारु रहियो आहे। हैदराबाद शहर सभु कुझु ॾिनो असांखे, तइलीम बि हिते वरितीसीं, जॉब बि हिते कयो, त हिकिड़ो त इहो। ॿियो इहो त शुरू में त तकलीफ़ तमामु घणी थी, टेक्निकल सपोर्ट जी चैनल बंदि थी वियो, हाणे भॼ उतां काई टैक्सी करे अचो, टेक्नीशियन खे चवंदासीं अची तूं ठीकु कर। शुरू में त तकलीफ़ थी, पर मां सम्झां थो त हिते अचण खां पोइ असां हिकिड़ी नर्सरी जी चैनल थी वियो, यानी सिंधी छोकिरियूं ऐं छोकिरा जेके अचनि पिया हिते जॉब कनि पिया, सिखनि पिया, ऐं सिखी तयारु थी वञनि पिया जॾहिं, त असां पाण बि जीअं चइबो आहे त जॾहिं मां धण में ॿारु वॾो थी वेंदो आहे त हुनखे ढह हूंदी आहे त परे भॼ, तोसांखे वञी तव्हां कराची में जॉब कयो, कराची में वञी जॉब कयो, छो त कराची में अपॉर्चुनिटीज़ वधीक आहिनि। इहो सिंधी चैनल सभिनी जो कमाल अथव, जो तव्हांखे जेके उर्दू चैनल सां नुमाइंदा था मिलनि, उहे बि सिंधी चैनल सां तयारु थिया उॾी विया।
ऐं सिंधी चैनल्स जो कमाल आहे, रुगो मुंहिंजो कोन सभिनी जो कमाल आहे जिन इहो सिंधी नौजवान खे इन लाइक़ु बणायो जो उहे अॼु उर्दू चैनल्स ते वेठा आहिनि। ऐं सर तव्हां पुछंदा हलूं त ॿिया बि टीवी चैनल आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ यानी कमनि ते कमु कयो आहे, टॉपिक्स ते, त मेहरान टीवी चैनल छो स्पेशली एजुकेशन ते घणो कमु कयो आहे? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो जेको हिते वेठा आहियां रुगो हिकिड़ो एलिमेंट आहे, उहो एलिमेंट आहे तइलीम। तव्हां उहा तइलीम सिंध जी कान ॾिठी, असां उहा तइलीम सिंध जी ॾिठी ऐं उन में लोभ हासिलु कयो। मोरे जहिड़ो नंढड़ो शहर हो, उन में हिकिड़ो प्राइमरी स्कूल, उस्तादनि खे सलाम आहे, मां उन ज़माने जे उस्तादनि खे सलाम कंदो आहियां जेके मैन्युफैक्चरर्स हुया, आर्किटेक्ट्स हुया। उन्हनि जो करेक्टर कमाल जो करेक्टर हो, ईमानदार माण्हू हुआ, मुफ़्त में ट्यूशन ॾींदा हुआ कमज़ोर ॿार खे मुख़्तलिफ़। वञी उन्हनि जो सची थो ॿुधायां त पंहिंजे औलाद खे बि उस्ताद कोन थो हुजे, हू त औलाद वांगुरु सम्झंदा हुआ। सो उहा तइलीम जी क्वालिटी हुई जंहिंजे करे जेकॾहिं हिते आयासीं। हिकिड़ी हुई कमी, उहा आई उर्दू मुंहिंजी कमज़ोरी आहिनि, पूरा ॿाहिरि माण्हुनि जी उर्दू कमज़ोर, हिते आयासीं त असांखे उहा महसूसु थी। पर तव्हांखे तजुब थींदो, उन ज़माने जा मुंहिंजा उर्दूदान दोस्त खिलंदा मूं ते त यार तोखे त उर्दू नथी अचे। ख़ैर जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में वियासीं त पोइ चवंदा यार तूं त असां सभिनी जो कारो मुंहुं करे मथे चढ़ी वए। असां इहो तइलीम जो कमु हो, तइलीम ऐं तरबियत। ॾिसो तइलीम हिकिड़ी शइ आहे, अलफ़ बे ते ABC, ॿी तरबियत उस्ताद जेको ॾींदो उहो ईमानदार उस्ताद हो, बाकिरदार उस्ताद हो, तंहिंजे करे असांखे बि हुन उहे शयूं ॿुधायूं त बाबा हीअं इंसानु थींदो। सो तइलीम कंहिं बि क़ौम जी दुनिया में तव्हां ॾिसो जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे तइलीम जे करे आहिनि, उहे तइलीम जे करे आहिनि। जीअं तइलीम उन्हनि जी लिटरेसी रेट उन्हनि जो घटि आहे त पोइ हिते पियल आहिनि। जीअं पाकिस्तान आहे, लिटरेसी रेट हाई आहे त अॻिते था वञनि। अहिड़ो बंग्लादेश हो, असांजो ईस्ट पाकिस्तान हो, असां उन ज़माने में असां जवान हुआसीं, बंगाली छोकिरा असां सां गॾु पढ़ंदा, चवंदा हुआसीं त इहे वेल आहिनि। पर उन्हनि खे हिकिड़ी स्ट्रॉन्ग पॉइंट हुई उन्हनि जी, असां वेस्ट पाकिस्तानी उन्हनि खे चवंदा हुआसीं, जेको ग़लति हो, पर स्ट्रॉन्ग पॉइंट उन्हनि जी तइलीम, उन्हनि जी लिटरेसी रेट ज़बरदस्त हो, नियाणियूं पढ़ाईंदा। हुननि जूं मुस्लमान नियाणियूं छोकिरियूं डांस करणु सिखंदियूं। मां बंगाली छोकिरा असां सां गॾु पढ़ंदा हुआ त असां वेंदा हुआसीं, हिकिड़ो कस्टम जो ऑफिसर हुनजो पुटु असां सां गॾु पढ़ंदो, मूंखे वठी वियो घरु, छो त म्यूज़िक सां मुंहिंजो इंट्रस्ट रहियो आहे, त पंहिंजी भेण खे सदाईं चई हिन खां म्यूज़िक ॿुध। पोइ कुंवारी भेण सां वेही म्यूज़िक हुन वेही म्यूज़िक हारमोनियम वॼाए म्यूज़िक ॿुधाई मूंखे। पोइ मुंहिंजो बसि हीअ छा आहे, चई त असांजे छोकिरनि में हुननि खे म्यूज़िक बि अचणु खपे, डांस बि अचणु खपे, इहा क्वालिटी आहे छोकिरनि जी, त हिननि खे रिश्ता सुठा मिलंदा आहिनि। तइलीम याफ़्ता त हुजे ई हुजे। सो बहरहाल तइलीम जंहिं क़ौम जी बहितर आहे, जंहिं क़ौम जा उस्ताद मयार वारा आहिनि, जंहिं क़ौम जी हुकूमतूं मयार वारियूं आहिनि, उहे तइलीम बि मयार वारियूं आणींदियूं। बदकिस्मती आहे सिंध जी तइलीम अॼु डोल ड्रम्स में आहे, जंहिंजो मां ज़िमेदार थो सम्झां माइट आहे, छो त माइट जो ध्यानु कोन्हे। उस्ताद आहे जनरली त उस्ताद सुठा बि आहिनि, पर तमामु थोरा रहिजी विया आहिनि। अॻु में कोन आहे एतिरा, अॻु में असां चई कोन सघंदासीं उस्ताद नालाइक़ु उस्ताद आहे, बेईमान त परे थियो। हाणे चऊं था त नालाइक़नि जो तइदाद एतिरो घणो आहे जो वीचारा डाइल्यूट थी विया आहिनि ईमानदार माण्हू। घणी बेईमानी आहे, घणी बेईमानी आहे। बदकिस्मत आहे सिंध, बदकिस्मत आहे सिंध जो माण्हू, जो जेका इहा तइलीम आहे, जेको तइलीम में खाट पियो लॻे, खाट धाड़ो पियो लॻे जेको सिंध जे माण्हू सां, तंहिंखे नज़र कोन थो अचे, न हुकुमराननि खे नज़र थो अचे, न सिंध जे माण्हू खे नज़र थो अचे। न मां त उस्ताद ॾिसो ॻाल्हि ॿुधो, उस्ताद जंहिं लफ़्ज़ जो जंहिं शख़्स जो नालो आहे वॾो क़ाबिल एतिराम आहे। ॿुधो, काश इहे उस्ताद हुजनि। हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी उस्तादनि जी तंज़ीम मूंखे घुरायो तकरीर लाइ, इंडस होटल हैदराबाद में। सो मूं चयो फर्स्ट क्लास, हुननि चयोसीं असां फर्स्ट क्लास आहियूं साईं, मुंहिंजो ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। पर ॻाल्हि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां केतिरा दफ़ा हड़ताल कई आहे पंहिंजे हक़नि लाइ। सर तव्हांखे इंटरप्ट कंदासीं, हलंदासीं, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ पाण जल्दी वापसि अचो, त हितां ई पाण जेको आहे शुरू कयूं था।
हलूं था, नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार, तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर मेहरान टीवी जी 17वीं सालगिरह जूं लख लख वाधायूं हुजनि। हिन वक़्तु जेका शख़्सियत असां वटि मौजूदु आहे, मेहरान टीवी जी मेहरान टीवी जो सरवान गुलाम नबी मुराई साहब, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिन समूरे सफ़र ते पाण हिकिड़ी ख़ूबसूरत कचहरी कयूं पिया। वापसि मुराई साहब ॾांहुं हलंदासीं। मुराई साहब, मेहरान टीवी जो प्रोग्राम सिधी ॻाल्हि, इहो ख़्यालु कीअं आयो त ॻाल्हि सिधी करणी आहे, ऐं इन सां कनेक्टेड हिकिड़ो ॿियो बि सुवालु आहे, अॼु जे समाज में सिधी ॻाल्हि बर्दाश्त न कई वेंदी आहे, पोइ तव्हां सां दोस्त नाराज़ थींदा आहिनि? हा हा हा, मां तव्हांखे ॿुधायां, भला हिन महिल ताईं जेके मूं ॻाल्हियूं कनि सिधी ॻाल्हियूं कोन कयूं आहिनि, त हिन करे हिकिड़ी नेचर आहे, तबियत आहे, आदत आहे, ठीकु, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, मूंसां दोस्त केतिरा नाराज़ बि थींदा आहिनि, पर मां उन्हनि खे चवंदो आहियां, ॾिसो मां तनक़ीद कोन थो कयां कंहिं ते, मां सिस्टम ते तनक़ीद थो कयां, उनखे ठीकु कयो। ख़ासि तौर ते हुकुमरानी पीपुल्स पार्टी जी आहे, ऐं सभु पीपुल्स पार्टी वारा मुंहिंजा मोज़िज़ दोस्त आहिनि, महिरबानी आहिनि। पोइ हू चवंदा आहिनि त तूं, हिकिड़े दोस्त चयो त तूं पीपुल्स पार्टी जो मुखालिफ़ आहे। मुंहिंजो मुखालिफ़ छो मुखालिफ़ आहियां? पीपुल्स पार्टी जेकॾहिं चइजे, भुटे साहब जा असां कुझु बि हुजे सॻड़े कॉमरेड रहिया आहियूं, त साथी रहियासीं, पोइ त भुटो साहब वरी ॿी लाइन वरिती त थोरो असां पासीरा थी वियासीं, त पर असां रहिया आहियूं, पीपुल्स पार्टी ठही असांजे हथनि में आहे, असां हुनजा बुनियादी वर्कर आहियूं। सो ॻाल्हि आहे त तव्हां ईअं छो था चओ, ईअं छो था चओ त तूं भुटे साहिब वारा ख़्याल थो ॿुधाईं? उहो त ईअं हो न, उहो त सिंध में को करप्शन कान हुई, सिंध में तबाही बर्बादी कान हुई, सिंध खे हू तरक़ी ॾियणु पियो चाहे, सिंध में केतिरियूं हुन सुठियूं ॻाल्हियूं कयूं, तॾहिं अञा ताईं जहिड़ो आहे, त साईं तव्हां बि जहिड़ा रहो न, असां चऊं था तव्हां उनखे फॉलो कयो त तव्हां बि जहिड़ा रहो, न त गुज़ारे वेंदो त क़बर में दफ़न थींदो, ख़बर बि कान पवंदी। अच्छा सर, ज़रई प्रोग्राम ते पाण ॻाल्हायूं, तव्हां ज़रई प्रोग्राम बि कयो, उन खां पोइ ज़राअत खे हथी वठाइण, मतिलबु उनजो सॼो ज़राअत जो जेको हिकिड़ो केस विढ़ियो हुयो, उहो तजुर्बो कीअं रहियो? मां ॿुधो, मां एक्चुअली सिंध पंहिंजो सिंध फार्मर्स एसोसिएशन जो प्रेसिडेंट हुउसि, सिंध शुगर कैन ग्रोवर्स जो सेक्रेटरी जनरल हुउसि। इहो पहिरियों दफ़ो हो जो मां सेक्रेटरी जनरल सिंध शुगर कैन ग्रोवर्स एसोसिएशन जो, त असां सुपर हाईवे ब्लॉक कयो सिंध जे हारियुनि जे हक़नि लाइ, सिंध असेंबली बिल्डिंग ते असां वियासीं हारियुनि जे हक़नि लाइ। त मां सम्झां थो त आबादगारनि सां तमामु घणो ज़ुल्म थो थिए, उन्हनि जे लाइ का पॉलिसीज़ कोन्हनि। ज़राअत तव्हांजो हाणे त नंबर 1 आहे GDP में कंट्रीब्यूशन, उन ते हुकूमतुनि जो ध्यानु कोन्हे, तंहिंजे करे हिकिड़ो त इहो उन्हनि जो ध्यानु चुकाइणो आहे, ॿियो आबादगार खे सुजाॻ करिणो आहे त तुंहिंजे फ़सुलु कॾहिं पोख, उनजो केयर कीअं कर, ख़्यालु कीअं कर, ऐं उन खां पोइ तूं जेको आहे कहिड़ा कहिड़ा भाण इस्तेमालु कर, कहिड़ा कहिड़ा पेस्टिसाइड्स इस्तेमालु कर, इहे सभु शयूं जेके आहिनि उनजे ॾिसो न, ॻाल्हि आहे त एग्रीकल्चर प्रोग्राम जो मक़सदु हुयो त आबादगारनि में सुजाॻी पैदा कजे। मुरे साहब, सिंधी मीडिया जे अचण खां पहिरीं सिंधी माण्हू जो केस ज़ाहिर आहे मीडिया ते अचणु हिकिड़ो वॾो मसइलो हूंदो हुयो। सिंधी मीडिया आई बशमूल मेहरान टीवी, सिंधी माण्हू जो जेको समूरो आवाज़ु इक़्तिदार धणियुनि ताईं पहुतो। तव्हां छा था सम्झो त सिंधी मीडिया सिंधी माण्हू जो केस केतिरे हद ताईं विढ़ी आहे? उन खां अलावा सिंधी माण्हूअ सिंधी मीडिया जो केतिरो साथ ॾिनो आहे? ॾिसो, मां तव्हांखे डिवोर्स कयां, हिकिड़ो ज़मानो हो जॾहिं सिंधी प्रोग्राम हलंदा ई कोन, हिकिड़ो कलाक PTV ते हलंदो हो, पोइ इहो सिलसिलो शुरू थियो, सिंधी चैनल्स अचणु शुरू थिया। मां सम्झां थो त ॾिसो, सभिनी पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो आहे। पोइ ज़ाहिर आहे त किन जो नरम रवैयो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में बि, लाइफ में बि, ऐं किन जो थोरो सख़्तु रवैयो आहे, किन जो के थोरा हार्श आहिनि, पर हर कंहिं पंहिंजो पंहिंजो हिसे जो ॾीओ ॿारियो आहे। पर हाणे सिंधी माण्हुनि में बि सुजाॻी आहे। बदकिस्मती सिंधी माण्हू जी, सिंधी माण्हू वटि हथियार कंहिंजे सां सोचियो आहे तइलीम, उहा उन्हनि खां फुरिजी वई आहे, उहा उन्हनि खां जो फुरिजी वई आहे, ऐं फुरी असांजी इलीट क्लास आहे, इहे कान फुरी आहे। असां कंहिं ज़माने में पंजाबियुनि खे चवंदासीं पंजाबी लुटे फुरे विया, यस वञो जे दौरान उन्हनि खे चवंदासीं, हाणे पंहिंजो वेठो फुरे, अलाह हुनखे हिदायत ॾिए। सर, मौसीक़ी ते ईंदासीं। मेहरान टीवी जी मौसीक़ी मतिलबु नो डाउट सभिनी खां डिफरेंट थी बीठी आहे, पंहिंजो अलॻि हिकिड़ो मक़ाम ठाहे बीठी आहे। ऐं उन खां पोइ शाह खां वठी सचल ताईं, सामीअ ताईं, शबे मेहरान ताईं पाण जेकॾहिं अचूं, ठीकु आहे, हिकिड़ो अलॻि पंहिंजो मक़ाम ठाहे बीठी आहे। सुञाण बाबा, इहा मेहरान टीवी जी मौसीक़ी आहे। हिते बि तव्हांजो कमाल, हिते बि तव्हांजी महिनत कीअं, मतिलबु क्रिएशन आहे? मां तव्हांखे हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जी त घटि माण्हुनि खे ख़बर आहे त मूं मौसीक़ी सिखी आहे, मूं मौसीक़ी सिखी आहे बाक़ाइदे उस्तादनि सां। हा, शागिर्दी दौर खां वठी, शागिर्दी दौर में उस्ताद यूसुफ, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, इहे हूंदा हुआ वॾा आर्टिस्ट, उस्ताद जुमन, इहे वॾा आर्टिस्ट हूंदा हुआ। ऐं शागिर्दी दौर में बि ॻाईंदो हुउसि शौक़िया, त उस्ताद यूसुफ घणो करे हारमोनियम वॼाईंदो, फिरोज़ गुल
खां घणो कुझु सिखियुमि। अदी आबदा परवीन इस्लामाबाद में मुंहिंजी पोस्टिंग हूंदी त कॾहिं उहा चवंदी वे मूंसां बालकोस में था अॼु रियाज़ कयूं, त उस्ताद फ़तेह अली ख़ान लाहौर वारो, त मां वेंदुसि लाहौर त हुनखे घुराए वठंदो हुउसि। नेशनल हाईवे अथॉरिटी में जनरल मैनेजर हूंदुसि, मां पंजाब जो बि जीअं मुस्तु शाम जो पोइ घुराए वठंदो हुउसि, उस्ताद अचु भला मिड़ी को कयूं। सो मुंहिंजो चवण जो हिकिड़ी ॻाल्हि आहे, मेहरान टीवी जी म्यूज़िक सभिनी खां मुख़्तलिफ़ इन जे करे बि जो उनजो कारण मां आहियां जो मूंखे म्यूज़िक जी ॼाण आहे। असांजे हिते ऑडियो स्टूडियो आहे, असांजा दोस्त वेठा आहिनि आर्टिस्ट वॾा वॾा, जिते मुंझंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह अलाह जो करम आहे, जिते मुंझंदा आहिनि त असांजी धुन नथी निकिरे, मां धुन कढी ॾेईंदो आहियां। ठीकु, हिन मेहरान टीवी खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त शाह सचल सामी पाकिस्तान खां अॻु में ईअं हो, हिकु शाह सचल सामी, असां अची मैदान में इन्हनि खे उजागर कयो। पहिरियों चैनल आहे सिंधी चैनल जंहिं सामीअ जो कलाम ॻाल्हायो। उन खां पोइ केतिरा राग आहिनि जंहिंमें राग में अॼु ताईं कंहिं सिंधी ॻाइणे तबाज़माई कई कान्हे, जय जयवंती आहे, कॾहिं बि तव्हांखे सिंधी कलाम हुन में न मिलंदो। छो त मां ॼाणा थो म्यूज़िक, त मूं जय जयवंती बि ॻाल्हायो, जय जयवंतीअ में बि असां कलाम ॻाल्हायो, मां सम्झो सचल साईं जो आहे। ऐं ॿ टे ॿिया राग हुया, उहे बि अहिड़ा हुया जेके सिंधी कॾहिं बि तबाज़माई न कई, असां उहे बांधा। सो चवण जो मतिलबु इहो आहे त सिंधी मूसीक़ी। अच्छा, ॿियो शब महिराण, ॾाढी शब महिराण में असांजो जेको आहे दानिश महदी, उहो चैम्पियन आहे। पर सची ॻाल्हि आहे त प्रोग्राम कंसीव मूं कयो, पर छा आहे त हींअर हिंदुस्तान जा आइटम कोन्हनि खे, छो त हिंदुस्तान जे हलाइण ते बंदिश आहे, त हीउ एॾो ख़ूबसूरत प्रोग्राम हूंदो हो जो मखदूम अमीन फ़हीम साहिबु इस्लामाबाद में वेठो हूंदो, जो मोराई साहिबु राति जो असांजो प्रोग्राम तॾहिं 11 खां 1 ताईं हलंदो, हाणे त 10 खां 12 ताईं आहे, त उहो मूंखे फ़ोन कंदो, मूंखे इहा ठुमरी त ॿुधायो फलाणी, पोइ असां ठुमरी ॿुधाईंदुसि। उहो शौक़ीन हूंदो न, मखदूम तालिबुल मौला सां मुंहिंजो रिलेशन रहियो। इहे किथां आया इहे माण्हू, ग़ुलाम मुस्तफ़ा जो त इहे सिंध जा इहे माण्हू किथां आया, छा इहे माण्हू हूंदा, छा इहे माण्हू हिननि जो करेक्टर हो, छा इहे माण्हू ॻाल्हाईंदा त मोती पवंदा। त मूं ते इन्हनि ज़ात इन्हनि शख़्सनि, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो ग़ुलाम मुस्तफ़ा जोतवी साहिब सां तमामु मुंहिंजो वेझो तालुको, मखदूम तालिबुल मौला साईं सां जॾहिं सिंधी मुहाजिरनि जा हिते फॾा थियनि त उन में थोरो घणो मुंहिंजो रोल हो, त उहो घुराए वठंदो, छा पियो थिए, कीअं पियो थिए, भला छा थियणो खपे। सो बहरहाल अदा ॻाल्हि आहे त तव्हां सचाई सां जंहिं कम में मत विझंदो ते कामयाबी आहे। मोरे साहिबु, हिकिड़ो सुवालु आहे, अॼु मतिलबु उनखे डिस्क्लोज़ करिणो आहे पाण खे, ठीकु आहे, असां त ॻोल्हे लभिया आहियूं त उहो माण्हू उनजो ॾिस पतो नथो मिले। मेहरान टीवी जी लाइब्रेरी में ख़ूबसूरत कलेक्शन पियल आहे ऐं नशर बि थींदी आहे, ज़ाहिर नाज़रीन बि ॾिसनि था। हीअ जेको जानम जे आवाज़ में जेकी कलेक्शन अचे थी, इन फनकार जो, इन गुलूकार जो को ॾिस पतो असांखे ॿुधायो। ॾिस पतो मां आहियां। छा हो जो मूं चयो हाणे चवंदा प्रोग्राम बि थो करे, जानम माना GNM, ग़ुलाम नबी मोराई। अच्छा, GNM, वॾो इंकिशाफ पियो थिए। हा, ऐं उहो जानम कयोसीं इन जे करे जो चवंदा त हीउ प्रोग्राम बि थो करे, ॻाए बि थो। ऐं केतिरा दफ़ा मूंखे हीउ ॿुधाईंदा प्रोग्राम करण वारा, त असांखे फ़ोन ईंदी आहे त जानम जो असांखे एड्रेस ॿुधायो त इहो असांखे फंक्शन में घुराइणो आहे, शादी जे फंक्शन में घुराइणो आहे। पोइ हीअ हिननि खे चवंदा त उहो अमेरिका में रहे थो, असांखे रिकॉर्ड करे मोकिलींदो आहे। सो बहरहाल ॾिसो, ॻाल्हि आहे त कंहिं बि तरह सां माण्हुनि खे एंटरटेन करिणो आहे, सो असां वरी पंहिंजो कमु कयो, कमु कयूं पिया। ऐं जानम जे नाले सां ग़ुलाम नबी मोराई साहिबु पाण पे ॻायो? मां पाण बि ॻायो, मां पाण ॻाईंदो आहियां। वाह, ही मतिलबु वॾो इंकिशाफ थियो आहे। न, मां ॿुधायांव थो, इस्लामाबाद में मां नेशनल हाईवे अथॉरिटी में जनरल मैनेजर हुयुसि, त उते असां हिकिड़ी क्लब ठाही दोस्तनि जी, ऑफिसरनि जी, जंहिंमें परवेज़ मुशरफ बि असांजो, जनरल परवेज़ मुशरफ कोर कमांडर हुयो हुनजो मंगला जो, उहो बि असांजो मेंबर थी वियो पोइ। सो शौकत अज़ीज़, सो इहो IMF जो हिकिड़ो पंगाली हो, उनजी ज़ाल ॻाईंदी। सो असां उते हिकिड़ो सर्कल ठाहे वरितो, ग्रुप ठाहे वरितो, फेडरल सेक्रेटरीज़। सो बहरहाल उते हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदुसि, उते ॾाढा माण्हू ओपन आहिनि, म्यूज़िक जा लवर्स आहिनि। सिंध में आयुसि मां जॾहिं अर्ली रिटायरमेंट वठी 52 साल जी उमिरि में,
हिते ॾाढी कोशिशि कयूं त सिंधियुनि फैमिलीज़ खे गॾु कयूं ग्राहक रूप जंहिं महफ़िल कयूं पोइ सिंधी फैमिलीज़ इन मामले में असां कोन करे सघियासीं गॾु। बिल्कुलु वरी सभु साकाश असांजी सिंध हुजे उन खां वठी वेंदे सचल शाह सामी उन खां पोइ तालीम ते तव्हांजो मुख़्तलिफ़ मतिलबु त मौज़ूअनि ते तव्हांजो मूसीक़ी जूं धुनूं उन खां पोइ ख़ूबसूरत आवाज़ कीअं मतिलबु इन जी तयारी तव्हां कई कीअं इनखे तव्हां यादि कयो कीअं उनखे तव्हां प्रेज़ेंट कयो मूसीक़ी ॿुधायां ॿुधो जी हा मूं ते अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जो एॾो करम आहे जो मुंहिंजा वेठा अथव तव्हां हाणे वञी पुछियो ई जेके वेठा आहिनि स्टूडियोज़ में त अलाए छो एॾो करम मौला जो 10-15 मिंट धुन ठाहे निकिरींदोसि मां वाह वाह धुन ठाहे निकिरींदोसि शाइरी जो कंसेप्ट मूंखे ख़बर आहे किथे खणणो आहे किथे छॾिणो आहे किथे पास ॾियणो आहे किथे छा करिणो आहे इहो त मां सम्झी वेंदो हुउसि ऐं इहो सम्झी करे त किथे पैगाम फोर्सफुल कीअं थिए तमामु ख़ूबसूरत उस्ताद जी ताज़ीम हुजे उस्ताद जी ताज़ीम हुजे हुकूमत जी तंज़ीम हुजे इहे सभु शयूं इमदाद हुसैन जी शाइरी आहे पर उनखे अहिड़े नमूने मूं वेही लिखायो हीअं उस्ताद जे लाइ महिरबानी कयो हीअं ई शयूं लिखो उहो पाण बि वॾो टैलेंटेड शाइर हो तमामु ख़ूबसूरत सर नंढी साई ते पाण हलंदासीं नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ख़ूबसूरत कचहरी जारी आहे ॾिसंदा रहो सुबह मेहरान नाज़रीन सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं बिना कंहिं देरि जे हलूं था पाण असांजे सरवाण मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मुराई साहिबु ॾांहुं मुराई साहिबु हिकिड़े पासे समूरा कंफर्ट ज़ोन उन खां पोइ मिसाल मीडिया हाउसिस जा जेके मालिकान आहिनि उहे बि कंफर्ट ज़ोन में अची विया मिसाल ॾेह में रहनि था परॾे हलिया था वञनि हिकिड़े पासे तव्हांजो सफ़र त मतिलबु हर फील्ड में हर शोबे में तव्हांजो इनपुट हुजे चाहे तालीम हुजे मीडिया हाउस हुजे ॿिया आबादगारनि जा मसइला हुजनि मतिलबु समूरा किथे को आयो त ठीकु आहे हाणे हेतिरा चैलेंजिस बि आहिनि मुल्क में हेतिरी महांगाई बि वधी वई आहे उन खां पोइ भला मां बि वञी कंहिं कंफर्ट ज़ोन में वेहां परॾे में वञी वेहां या बसि ठीकु आहे समूरनि इंचार्जिस खे असाइनमेंट आहे मां पाण घर वेही जेको आहे बसि आराम थो कयां ॾिसंदो रहां थो लीडिंग बसि घरां वेही कयां थो कॾहिं अहिड़ो को ख़्यालु आयो कॾहिं का मायूसी मां ॿुधायांव तव्हांखे ॾिसो ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि इहा आहे त तव्हां जहिड़ी ब्रॉटअप तव्हांजो थींदो न जहिड़े सोसाइटी मां तव्हां निकिरींदो उन सोसाइटी जो इंफ्लुएंस तव्हांजे मथां हूंदो असां पंहिंजी ज़िंदगीअ में उन्हनि खे फोकस कयो जिन स्ट्रगल करे कुझु माणियो ऐं तंहिंजे करे मां अॼु बि अल्हम्दुलिल्लाह उहो ई कमु थो कयां जो 50s में कंदो हुउसि 40s में कंदो हुउसि ओतिरो ई कमु थो कयां उन जो रीज़न इहो आहे त मक़सदु आहे ॾाढो त भई हीउ अहिड़ो मक़सदु आहे जंहिंखे पूरो करिणो आहे ऐं तव्हांजो ब्रॉटअप ई अहिड़ो थियो आहे शुरू खां वठी असां नंढे हूंदे खां वठी महिनत कई आहे मुशक़त कई आहे ऐं कॾहिं बि इहो आहे कोन त भई मां हीउ कमु करे नंढो थी वेंदुसि तव्हां त मूंखे हिते कोन ॾिठो आहे हिते ॾिठो आहे पर तव्हां मूंखे मतिलबु पंहिंजे ज़मीन ते ॾिसो हली फार्म ते ॾिसो उते मां उन्हनि सां गॾु वेंदो आहियां गॾु कचहरियूं कंदा आहियूं काई उन ॾींहुं बि कोशिशि कबी एजुकेट कयूं इस्लामाबाद उन्हनि जी सलाह कयूं हिकिड़े पासे तजिया निगार टीवी जा सरवाण उन खां पोइ ॿिया मुख़्तलिफ़ कारोबार उन खां पोइ ही जेके फिलाही कम आहिनि मिसाल शेख भिरकियो जो स्कूल मोरो में स्कूल जे लाइ त हेॾी सारी ज़मीन ॾियणु नियाणी जी तइलीम जे लाइ ॿुधायां ॿुधो असांजी तरबियत इहा थी आहे त बाबा ॾियो तरबियत इहा थी आहे मूं तव्हांखे मुंहिंजो वालिद साहिबु ख़ैरात कंदो ॿियो मां ॾाढो इम्प्रेस्ड हुउसि हिंदुनि खां हिंदू जॾहिं लॾे विया सिंध मां त मोरो नंढिड़ो शहर हो अबा इहो खुई बि हिंदू खोटाई पाणी पीअनि माण्हू हिकिड़ी मोरे में साथल खॾ आहे उहा तक़रीबन 4 एकड़ खनि थींदी हिंदूअ डोनेट कई त इहा खॾ हुजे जिते छो त ॻोठ जूं मेयूं ॿयूं अची आसास कनि मेहुनि जी आसास हुन करे ॾिनी जानवरनि जे पीअण जे लाइ पाणीअ जा ठाहींदा हुआ त हिते विझी पाणी पीअनि सो असांजी उहा जेका आहे न मां मोरे में छो त ॼाओ आहियां निपनो आहियां पढ़ियो आहियां मैट्रिक ताईं त मोरे में जंहिं स्कूल में मां पढ़ियो हुउसि उनजी त मूं शिकिल ई तब्दील कराए छॾी वर्ल्ड बैंक खां पहिरां लेफ्टिनेंट सेक्रेटरी दोस्त हो पिचो साहिबु ऐं सोलर सां नई बिल्डिंग ठारायूं उन खां पोइ वरी अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जो VC दोस्त हो उन खां मूं चयो कैंपस मोरे में ॾे उन खां कैंपस मोरे में वरितमि चई ज़मीन ॾे उनखे ज़मीन ॾिनमि एकड़ वरी कॉम्प्रिहेंसिव हाई स्कूल मोरे में कोन पियो ठहे सॼे ज़िले नौशरो फिरोज़ खे 2 मिलिया हिकिड़ो नौशरो ॿियो कंडियारो त मां हलियो वियुसि मिनिस्टर ॾे सेक्रेटरी ॾे मुंहिंजो भई मोरे खे छो न ॾिनो त उते हिकिड़ो डिप्टी सेक्रेटरी ते वेठो साईं कंडियारे में ज़मीन कान थी मिले केरु डोनेट नथो करे अब नथो करे त मुंहिंजो मां थो कयां 2 एकड़ मां थो कयां 2 एकड़ खपनि 2 एकड़ मां थो कयां उहा मूं 2 एकड़ ॾेई उहो भाणे कमु शुरू थियो आहे
कॉम्प्रिहेंसिव हाई स्कूल जो। सो मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे मुंहिंजा मिठा त ही अच्छा मोर जीअं शेख बिरके में ज़मीनदारी आहे मुंहिंजी, मोरे में त आहे पर हिते बि आहे, त हिते उते हिकिड़ो स्कूल क़ाइमु कयो आहे, 300+ ॿार पढ़नि था। मुंहिंजे जेके ॻोठ आहिनि हारियुनि नारियुनि जा ग़रीबनि जा सभु पढ़नि था, का ट्यूशन फी कान्हे, यूनिफॉर्म फ्री, किताब फ्री, मझंदि जी मानी फ्री। सो इहो मां सम्झां थो असांजे मथां हक़ु हिन धरतीअ जो। ऐं मां इन में इहो बि चवंदुसि पंहिंजे क्लास वारनि माण्हुनि खे त बाबा इहे हिते पियो हूंदो सभु कुझु ॾेई हलो, हेतिरो वरितो अथव सिंध खां, कुझु ॾेई हलो, कुझु हिसो ॾेई हलो सिंध जे माण्हुनि खे। सर कोविड खां पोइ मीडिया हाउसिस हिकिड़े मिसाल आहे पुठिते पेर जेके थिया आहिनि, मीडिया हाउसिस जो बंदि थियणु, उन खां पोइ चैलेंजिस वधणु, इन सॼी सूरत हाल में मेहरान टीवी उहो ई साॻियो पंहिंजे उन ते बल्कि उन वधीक रफ़्तार सां जेको सफ़र करे पियो, कहिड़ा चैलेंजिस दरपेश आहिनि, कीअं इनखे फेस कंदा आहियो? ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, जंहिं माण्हूअ खे जेको माण्हू हिन मुश्किलात मां निकिरी हिते आयो आहे न, उन माण्हूअ खे चैलेंजिस खे फेस करणु कोई इशू त रही आहे। मुंहिंजे लाइ कोई इशू कोन रहियो आहे, असां फेस कयो आहे पिया ऐं फेस कयूं पिया। पर ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजा दादा, इहा आहे तव्हांजे पंहिंजे पोटेंशियल ते, तव्हां में केतिरो पोटेंशियल आहे। सो तंहिंजे करे आज़माइश मां निकिरणु, आज़माइशुनि मां निकिरणु जेकॾहिं तव्हांजे मिज़ाज में हुजे ऐं तव्हांजे तरबियत में हुजे त कोई इशू कोन्हे। मोरे साहब हाणे थोरो तव्हांजी पर्सनल लाइफ ते ईंदा, अचो 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 घर खे केतिरो टाइम ॾियो था, मतिलबु हर वक़्तु कम में ऐं 24 आवर्स मिसाल ऑफिस सां राब्ते में रहण, त हीअ ख़बर पई हले हिनखे हीअं सेट करे वठो, हीअ जेको म्यूज़िक हले पियो हिनखे हीअं करे वठो, ॿियूं जेके तव्हांजूं मसरूफ़ियत आहिनि उते टाइम ॾियणु, घर खे केतिरो टाइम ॾींदा आहियो? अल्हम्दुलिल्लाह मूंखे 6 ॿार आहिनि, 2 न्याणियूं आहिनि ऐं 4 पुट आहिनि। मूं कोशिशि कई आहे त उन्हनि खे तमामु सुठी तइलीम ॾियारियां ऐं सभु सेटल आहिनि, रब जा करम आहिनि। ऐं मुंहिंजा हिकिड़ी न्याणी लंडन में थी रहे, हिकिड़ी न्याणी हिते थी रहे, ऐं पुट बि मुंहिंजा जेके आहिनि से हिकिड़ो बैरिस्टर आहे, ॿियो डॉक्टोरेट इन डेंटल मेडिसिन कई आहे कंहिं अमेरिका मां, उहो त अमेरिका में आहे, ऐं ॿियो MBA करे वियो उहो हाणे कैनेडा में आहे, आख़िरी जेको 4 नंबर पुटु आहे मुंहिंजो सो उहो अमेरिका में आहे। सो परवरदिगार जा वॾा कर्म। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधाए छॾियां सिंध जे माण्हुनि खे, जेतिरो तव्हां सिंध खे ॾींदो, ग़रीब खे ॾींदो, ओतिरो तव्हांखे रिटर्न में वधीक मिलंदो, अलाए केतिरा दफ़ा वधीक। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि, तमामु ख़ूबसूरत। मोरे साहब पाण खे रिलैक्स कीअं कंदो आहे? मौसीक़ी ॿुधी, दोस्तनि सां कचहरी करे, कीअं रिलैक्स? मौसीक़ी वधीक कंहिंखे ॿुधंदा आहिनि? अदा मां घणो करे क्लासिकल ॿुधंदो आहियां, क्लासिकल ॿुधंदो आहियां, पोइ हिंदुस्तानी हुजे, पाकिस्तान हुजे, ग़ज़ल जंहिंमें बि अञा बि क्लासिकल टचिस हुजनि। ऐं घणो त कहिड़ो मतिलबु तक़रीबन जगजीत हुजे, महदी हसन हुजे, ग़ुलाम अली हुजे, आबदा परवीन हुजे, या इहे जेके क्लासिकल ॻाइनि था, इवन ठुमरियूं ऐं इवन दादरा, इवन ख़्याल ॻाइण वारनि खे ॿुधंदो आहियां। ऐं हिकिड़ो त आहे हिंदुस्तान में त कई आहिनि, केतिरा आहिनि असां वटि तमामु घणो, उस्ताद सलामत अली ख़ान, उस्ताद पंहिंजो अमानत अली ख़ान, इहो अमानत अली ख़ान जो त मां ॼण हिकिड़े क़िस्म जो ॻाईंदो हुउसि हुनखे तमामु घणो, उस्ताद अमानत अली ख़ान। मोरारी साहब पंहिंजे पाण खे किथे फिट सम्झे थो, त तज़िये निगार आहियां या मीडिया हाउसिस में, सिंगिंग में, आबादगारी में, ॿियनि फिलाही कमनि में, ॿियनि बिज़नेसिस में, ऐं उनखे पाण शौक़ु छा हो त छा थियणो आहे? नंढे हूंदे जेको ख़्वाबु थियो उहो कहिड़ो हुयो? मुंहिंजे नंढे हूंदे जो ॿुधायां थो मज़ेदार ॻाल्हि, तॾहिं डिप्टी कलेक्टर मोरे में वॾो ऑफिसर हुउसि, उन्हनि जे घर दावत ते वियासीं। सो मां अञा नंढो ॿारु आहियां, मां 5-6 सालनि जो, अञा 7 सालनि जो। मुंहिंजी माउ थी मूंखे ॿुधाए त तो चयो त हीउ केरु आहे, कंहिंजे घर आया आहियूं? त मूं चयोमांसि डिप्टी कलेक्टर जे घर आया आहियूं। त ईअं चई, तो चयो त अमा मां बि बिट पी थींदुसि, नंढो ॿारु बिट पी थींदुसि। अमा अञा ताईं अलहमदिल्ला जेरी आहे। पोइ चवंदी आहे, मूं चयोमांसि अलाए पोइ रब जाए तो तुंहिंजी दुआ असांखे खणी चढ़ियो, बिट पी त का ॻाल्हि चढ़ी वई। मां सॼे पाकिस्तान जो डायरेक्टर अथसि, सॼे पाकिस्तान जो डायरेक्टर नेशनल हाईवे अथॉरिटी, ऐं उनखां पोइ मूं सिंध जे चइनी सूबनि जो जनरल मैनेजर थियुसि। हिकिड़ी हर जाइ ते पंहिंजा निशान छॾिया आहिनि। सिंध में नेशनल हाईवे अथॉरिटी मां जीअं हुउसि, केतिरनि नौजवाननि खे ट्रेनिंग्स ॾिनियूं, केतिरनि नौजवाननि खे जॉब सां लॻायो, केतिरनि नौजवान, ऐं उहो अलहमदिल्ला अञा ताईं उहो पे करे थो ॾाढो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, वरी बि ॿियो नुस्ख़ो सिंध जे माण्हुनि खे ऐं मुंहिंजे क्लास जे माण्हुनि खे, बाबा तव्हां ॾेई त ॾिसो, पोइ वठो केतिरो था।
तमामु ख़ूबसूरत। वरे साहब, पंहिंजी ज़िंदगीअ खे इन्हनि समूरे ज़िंदगीअ जो जेको समूरो सफ़र आहे, जेको हिन पोरियो कयो आहे, उन समूरे पोरे खां पोइ पंहिंजी ज़िंदगीअ खे कीअं डिस्क्राइब करे थो, कंहिं हिकिड़े लफ़्ज़ में, कंहिं हिकिड़े शेर में, या कंहिं हिकिड़ी ॻाल्हि में, कंहिं जुमिले में? यार मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, जुमिलो इहो आहे त मां कंटेंटेड माण्हू आहियां, मां मुतमैन आहियां पंहिंजे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां। ऐं मूं ते मां हर वक़्तु चवंदो आहियां, मुंहिंजा रब्बिल आलमीन तो मूंखे एतिरो ॾिनो जो मूं कॾहिं सोचियो बि कोन हो, बियॉन्ड एक्सपेक्टेशंस। तमामु ख़ूबसूरत। सर, सिंध जी हालत ते पाण वापसि ईंदासीं। सिंध जूं हालतूं हिकिड़े पासे जेके तव्हां ॾिसो पिया ज़ाहिर पाण हिकिड़ो डिघो सुवाल थी वेंदो त जेको हालतूं आहिनि सभिनी जे साम्हूं आहिनि, उन में मिसाल आहे पाण कार्टून बि ॾिसूं था, आगाही ॾियूं था असां मेरान टीवी चैनल जे ज़रिए, तव्हांजो प्रोग्राम आहे, उनखां पोइ ॿिया मुख़्तलिफ़ आगाही असां हर वक़्तु ॾियूं था। सिंध कीअं तरक़ी कंदी, सिंध कीअं बहितर थींदी, सिंध कीअं वरी ख़ुशहाल थींदी, सिंध जो माण्हू कीअं वापसि ख़ुशहाल थींदो? मूं तव्हांखे हिकिड़ी शइ ॿी कान ॿुधाए सघियुसि, जीअं नयूं शइ हूंदियूं न, कार्टून आंदो सिंधी टीवी चैनल ते कार्टून हो ई कोन। जी हा, बिल्कुलु। अच्छा, उन कार्टून जी स्क्रिप्ट मां लिखंदो आहियां। अच्छा। हा, मुंहिंजो हिन चैनल में तमामु अॼु नवां इंकिशाफ थिया आहिनि, वॾा लिखियल ई कोन हूंदो आहे, स्क्रिप्ट ॿियनि जी हूंदी आहे, मुंहिंजे पुट जो नालो हूंदो आहे, स्क्रिप्ट मां लिखंदो आहियां। ऐं उन में ठीकु ठाक चूंडणी हूंदी आहे स्क्रिप्ट में। फॉर एग्ज़ाम्पल, हिकिड़ो असांजो कार्टून आहे त पंहिंजो अकबर बादशाह सिंध जो ॼाओ, असां हुन ते हिकिड़ी सीरीज़ ठाही कार्टून जी। अकबर बादशाह माण्हू बि साईं असांजा स्कूल तबाह बर्बाद थी विया आहिनि, असांजी तइलीम कान्हे का, असांजे हीउ कोन्हे को, हू कोन्हे को, उस्ताद कोन था अचनि, फर्नीचर कोन्हे को। त अकबर बादशाह बीरबल छा थी वियो आहे सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे लीडरनि खे? इहो कार्टून आहे जो ही पंहिंजे माण्हुनि खे तइलीम बि नथा ॾेई सघनि। मिलाए पंहिंजे मिनिस्टर एजुकेशन खे, हलो मिनिस्टर एजुकेशन खे तो कॉल करे बीरबल, बाबा अकबर बादशाह ॻाल्हाईंदो, होॾां वज़ीर थो ॻाल्हाए, बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, अकबर बादशाह खे चयो त असांखे टाइम ई कोन्हे को तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधण जो, हाणे छॾ, मां हींअर पैसा वठो ॻणियां, मूंखे पैसनि ॻणण में खे टाइम ॾियां या तोखे टाइम ॾियां, त बंदि कर फ़ोन, त विझराइण हाणे त मोकिलियां एसपीअ खे, एसएचओ खे, त बंदि कराई। इहो अथव कार्टून असांजो। सो हुन जो स्क्रिप्ट मां लिखंदो आहियां। सो ॻाल्हि आहे त अदा ॻाल्हि बुनियादी तौर ते इहा आहे त अलाह जी ज़ात बाबरकात हर कंहिंखां पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु वठंदी आहे, रुॻो तव्हां करणु चाहियो त खोड़ कमु करे सघो, खोड़ कमु करे सघो था। मोरे साहब, जेकी तव्हां तबलीग कई आहे सिंध जी पंहिंजे हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए, जंहिंजी पाण सालगिरह मल्हायूं पिया, छा था सम्झो त जेको तव्हां ॿूटो पोखियो उन तव्हांखे फल ॾिनो? ॿियो जेको जंहिं मक़सद जे लाइ तव्हां जेका तबलीग शुरू कई, सिंध जे माण्हुनि में उहा सुजाॻी अची वई? न, बदकिस्मती आहे, न बदकिस्मती आहे, सिंध जे माण्हू में सुजाॻी सां उहा पैदा न करे सघियूं, जो कोन ॻाल्हायूं। उनजो केतिरा सियासी सबब आहिनि। असां वटि जेको जीअं भुट्टो जो नारो आहे, उहो माण्हुनि जे लाइ ईअं आहे जीअं नशो, उहो माण्हुनि मां निकिरी न सघिया आहिनि। नारा भली कहिड़ा बि हणनि, पर सच ॻाल्हाइनि ऐं सच जो रस्तो वठनि, उहो कोन थी करे सघिया आहिनि। बल्कि हिकिड़ो त एक्सप्लैटर वॾी लेवल जो आहे न, टॉप लेवल जो MNA MP जेको वज़ीर वञी थो थिए, उहो त एक्सप्लैट, उनजा चमचा जेके वरी था अथनि हेठि, उहे बि हिन ग़रीब खे एक्सप्लैट था कनि। बोर्ड जो सामान आहे उहो खाई था वञनि, विकिणी था वञनि। वॾे खे जेसिताईं वॾे ताईं पहुचे थो नथो पहुचाए, उहो वरी चमचा जेके हुनजा कणचा चमचा उहो कनि था। सो तंहिंजे करे उहे बि अमीर थी विया आहिनि उन सॼे इन कम मां। माण्हू ग़रीब थी वियो आहे, माण्हू मिसकीन थी वियो आहे। ऐं मूं सिंध खे कॾहिं सोचियो कोन त सिंध एतिरी मिसकीन थींदी, छो त असां सिंध ॾाढी शाहूकार ॾिठी। असां नंढा हुआसीं, सिंधी माण्हू पिनंदे कोन ॾिठोसीं, पिनणु मायूब हूंदो सिंधी माण्हू ऐं पिने। हींअर तव्हां बीठो वञी ॾिसो लाइन, रुॻो ॾिसंदा वञो त सिंधी माण्हू मर्द हुजनि पिननि बीठा। त तंहिंजे करे न, असां पंहिंजो मां नाकामी महसूसु कयां, मां क़बूल थो कयां त असां कामयाबु कोन थियासीं सिंध जे माण्हू खे सुजाॻ करण में, जंहिंजी ज़रूरत हुई। वरी साहिब, इन द एंड पाण 17वीं सालगिरह मल्हायूं पिया मेरान टीवी जी, सिंध वासियुनि जे लाइ छा पैगाम हूंदो ऐं सिंध वासियुनि तव्हांखे मान केतिरो ॾिनो आहे उन ते प्लीज़ ॻाल्हाइजो। लख करम आहिनि, लख थोरा आहिनि मुंहिंजे मथां, मुंहिंजी ज़ात जे मथां, असांजे इदारे जे मथां, मेरान टीवी जे मथां। ॻाल्हि आहे सिंधी माण्हूअ खे पंहिंजे लाइ सोचणु घुरिजे, न के पंहिंजे वॾेरे लाइ सोचणु घुरिजे, न के पंहिंजे MNA MP लाइ सोचणु घुरिजे, पंहिंजे लाइ सोचणु घुरिजे। छो त हू हिननि जे लाइ कोन था सोचनि, हीअ MNA MP ग़रीब लाइ कोन था सोचनि।
तव्हां पंहिंजे लाइ सोचो, पंहिंजी औलाद खे सुठी तइलीम ॾियारियो, तरबियत ॾियारियो। तव्हांखे कपिड़ा विकिणा पवनि, ॿारनि खे पढ़ायो। पर क्वालिटी एजुकेशन जेको सिंध में हाणे मूं कारो आहे तइलीम जो, कापी कल्चर आहे, ऐं उन जो पन्नो आहे, इहो पन्नो आहे, इन पने जी का अहमियत कान्हे। किथे बि ॿार कोन कामयाबु थी सघंदा। त तंहिं करे ख़ुदारा तव्हां इन कापी जी लानत मां ॿारनि खे कढो, ॿारनि खे क्वालिटी एजुकेशन ॾियो। सिंध जी तरक़ी इन में आहे। मुंहिंजो यार इहा ई अपील आहे, जिते किथे थींदी आहे। ऐं मां सम्झां थो त असांखे सिंध जे माण्हुनि खे, जिन माण्हुनि जे मथां ज़िमेदारी, उहा बि ज़िमेदारी पूरी नथा कनि। मूं जहिड़ो मिडिल क्लास या मूं जहिड़ा जेके मतिलबु ऑफिसर रहिया आहिनि ऐं उन्हनि जा ॿार बचा ॿार था रहनि, त उहो बि पंहिंजे ॻोठ वञनि ई कोन, न को पतो था कनि। उन्हनि खे वधीक उन्हनि जे मथां वॾी ज़िमेदारी आहे। मोले साहब, इन दी एंड मतिलबु लास्ट क्वेश्चन हूंदो, पाण मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हायोसीं, प्रोग्राम्स ते बि ॻाल्हायोसीं, पंहिंजी टीम जे हवाले सां मेहरान टीवी जी जेका टीम आहे उनजे लाइ छा चवंदा? यार मां ॾाढो ख़ुशनसीब आहियां, मां ॾाढो ख़ुशनसीब आहियां। मूंखे मसलन जीअं मुर्तज़ा मजबूर आहे, उहो डायरेक्टर आहे। उहो डायरेक्टर कोन्हे, सची अधु मालिक आहे जहिड़ो। उहो ठिग ईअं हलंदो आहे ॼणो अधु मुंहिंजी पार्टनर आहे मुंहिंजो। पोइ इहा ठिग ज़रूरी आहे, उन ठिग में हुनजो एतमाद आहे, असांजो पोयां एतमाद आहे। डायरेक्टर न्यूज़ आहे पंहिंजो फ़ारूक हिकिड़ो, या असांजा ॿिया मोहम्मद, उहो त ठहियो हितां जा जेके मुंहिंजा असांजा हितां जा लीडर आहिनि, लीडर उहे आहिनि न। असां त मिड़ई बाबा ईअं कयो, हीअं कयो। ॿियो असांजा जेके ख़ासि तौर ते आहिनि प्रोग्राम करण वारा, सभु मां कंहिंजा नाला वठां, सभु टैलेंटेड आहिनि ऐं सभु पंहिंजो पंहिंजो कमु ज़बरदस्त था कनि। ऐं उनजे करे ई अॼु मेहरान टीवी 17 साल जी 17वीं सालगिरह पई मल्हाए। त मां उन्हनि खे बि ख़राज तहसीन पेश कंदुसि, असांजा जेके एंकर पर्सन्स आहिनि ऐं डायरेक्टर्स खे बि। मां पंहिंजी पूरी टीम, मां मुतमइन आहियां, पंहिंजी टीम ते फ़ख़्रु आहे मूंखे। थैंक यू सर, थैंक यू सो मच। ऐं असां तव्हांजे लाइ दुआगू आहियूं, तव्हांजी छांव असांजे मथां रहे, तव्हांजी सरवाणी असांजे मथां रहे, ईअं ई असांखे जज़्बे सां हिकिड़े जोश सां कमु कंदा रहूं। बिल्कुलु बिल्कुलु, पाण सदफ़ बिना कंहिं देरि जे हलंदासीं। केक कटिंग सेरेमनी न, हुन नवन सुरन में जिंदगी, नवन सुरन में जिंदगी, नवन सुरन में जिंदगी जा गीत गाईंदा चऊं।